लगे तो साईं जलाल महमूद शाह रुगो परा बार खारींदो हिते तो डॉक्टर सिकंदर जी जो इन अची कढियो पर ॿी अवांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तो साईं समा शाह अची कढियो पहले निभाग आहे मूं बि घणा हेठा पर हीउ त सभा तरण निभाग आहे हूअं त चलो 5 बजे ताईं इलेक्शन कंदा पर वरी साईं पेर रखियो इंशाल्लाह 12 खां अॻे थोड़िया ॾिसंदा आहियूं हे इतिहाद केसा थिया आहिनि और डॉक्टर सिकंदर वेचारो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी तरफा खटंदो हो सो हाणे वञी एसयूपी ते हथ मिलायो अरे बाबा एसयूपी वारा वेचारा किरी किरी पाण ई थकिजी पिया आहिनि त तोखे छा खटाईंदा छा इहे इलेक्शन खटाईंदा इन एसयूपी में आहे छा हेॾा बेनज़ीर भुट्टो जूं कुर्बानियूं बेशक सर हेॾा ज़ुल्फ़कार अली भुट्टे जूं कुर्बानियूं अज मलिक असद सिकंदर इन स्टेज ते वेही ॿ हथ मथे करे ॻाल्हाए थो त ख़ुदा जो कसम आहे मुंहिंजी भेण अहिड़ी कुर्बानी ॾेई वई ऐं सम्झा थो इन ख़िते में पर इन मुल्क में पर दुनिया में अहिड़ी कान मिलंदी जंहिं अहिड़ी ॾिनी अॼु असां सिंधियुनि जो घाट ऊचो आहे अॼु असीं कंध मथे करे ॻाल्हाए सघूं था मुखालिफ़ पार्टी वारा छा ॻाल्हाईंदा ज़ुल्फ़कार अली भुट्टे हिन मुल्क तां कुर्बानी ॾिनी अॼु हिन मुल्क वारनि खे इहो यादि आयो त ज़ुल्फ़कार अली भुट्टे जहिड़ा हुजनि हा त सॼे राज जा हाञा कोन थींदा अॼु इहे गद्दार के वञी कंहिं से लंडन में लिखी विया के भॼो वञनि अहिड़ी सिर कंहिं ॾिना सिर सिर्फ़ जो ॾिना त सिर्फ़ लाड़काणे वारा अॼु ये कूंदर जे कुठा आहिनि के शहीद थिया आहिनि त इहे असांजी पार्टीअ कया आहिनि हे त मूंखे ॿुधाए का बकरी शहीद करायूं बाक़ी दिल में को सूर पे मरी पो चुन वारो पर असांजो कूंदर मरियो अरे बाबा मरियो त पंहिंजे मोह कुर्बानी त कान्हे भई इन सां मसला हल कोन थींदा हाणे ॾिसो डॉक्टर सिकंदर वेचारो आऊं केला करे विड़ुसि ऐं ग़रीबनि लाइ करे विड़ुसि हेॾा मुंहिंजी सियासत हुई हेॾा हिकु ग़रीब हुआ पर मुंहिंजो ज़मीर मुंहिंजी गैरत मूंखे चयो त ग़रीबनि खे न छॾिजां मुंहिंजो सियासत पिया कंदासीं पर वरी ग़रीबनि सां तोड़ निभाईंदा हे नुमाइंदा थिया आहिनि हे तव्हांजा नुमाइंदा थिया आहिनि तव्हां ग़रीबनि जे लाइ करे अहिड़ो ॾींहुं न आयो त ख़ुदा जो कसम इहे हिकिड़े दड़के ते भॼी हलिया विया हे ख़तार थियो आहे चेंज त इहे त मलिक असद खे पार्टीअ मां कढी छॾींदा पर वीचारे खे शौकात हाणे मिलियो पर पाण हाणे तो पार्टीअ मां पाण निकिरे मूंखे अवां ग़रीबनि जूं दुआऊं आहिनि अवां मिसकिननि जूं दुआऊं आहिनि मुंहिंजो ख़ुदा मूंसां गॾु ऐं इंशाल्लाह जे अवां जी इहा चाहत हली जेको अॼु अवां जोश ई वलवलो ॾेखारियो त इंशाल्लाह 24-25 तारीख़ ते हिन खे घुमाए घुमाए हणंदासीं अहिड़ो हणंदासीं घुमाए घुमाए जो हिननि जा थका जेके आहिनि खीर तरे चोटीअ ते ॿुधंदा वॾी महिरबानी अवां भाउरनि जी दोस्तनि जी जंहिं असांखे एॾी मोहबत ॾिनी ऐं भाउ हादी बख़्श जो